नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे कंहिं ख़बर ॾींदा हलूं त सुमित्रा कुझु ॾींहं पहिरीं PSP पार्टी में शुमूलियत कई, जॾहिं त सोशल मीडिया ते तनक़ीद थियणु लॻी त सुमित्रा पंहिंजे वोटरनि खां माफ़ी वरिती आहे। तव्हांखे ख़बर आहे त 2 ॾींहं अॻु मूं PSP पार्टी जॉइन कई, जीअं हर माण्हू जो समाजी हक़ हूंदो आहे। उन ते सॼी सिंधी क़ौम जे चाहींदड़नि वोटरनि खे पंहिंजे रंजिश जो इज़हार कयो। उन करे हिकु सिंध जी न्याणी जे नाते सॼी सिंधी क़ौम खां, मुंहिंजे चाहींदड़नि खां, वोटरनि खां ऐं माफ़ी जी तलबगार आहियां। हा, उन में हिकु ॻाल्हि इहो ज़रूरु ज़ाहिर थी त असांजे मिडिल क्लास जे माण्हू जी उमेद सिर्फ़ु हिकु मिडिल क्लास जे सिंधी क़ौम जी उमेद सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु मिडिल क्लास जे माण्हू में आहे। हालांकि जेकॾहिं को वॾेरो जेकॾहिं को वॾेरो कंहिं अहिड़ी पार्टी में वञे त उन ते को रद्दमल ज़ाहिर न थी आहे। इहो वॾेरनि जो इहो रोज़ जो मामूल थी वियो, हिकु पार्टी खे छॾी ॿी पार्टी में वञण जो। ऐं मुंहिंजी वेहण बि वॾेरनि जे ख़िलाफ़ु आहे। PSP पार्टी जॉइन करण लाइ मुंहिंजा के बि शर्त न हुआ, पीड़ियल तबिके जी इज़त ऐं सिंध जी वेदनियत खां सवाइ। हाणे आउं तव्हांजे इसरार ते PSP पार्टी खे अलविदा करे वापसि आज़ादु इलेक्शन विढ़ा थी, ऐं तव्हां सभई भाउर मुंहिंजो साथ ॾिजो। हाणे नौजवान, हाणे इहो तव्हां ते लाज़म थिए थो त तव्हां वटि वोट घुरण लाइ हर ईंदड़ वॾेरे खां इहो लिखाई वठो त तव्हां चूंड विढ़ण खां पोइ कंहिं सिंध दुश्मन पार्टी सां इतिहाद कोन कंदा। जे कंदो त तव्हां हिकु सिंध जी न्याणी खे लानतूं ॾिनियूं, गद्दार कोठियो, ईअं ई तव्हां उन्हनि सां कंदा, ईअं ई तव्हांखे उन्हनि सां करणो पवंदो। आख़िर में मां सिंध जे अदीबनि, दानवेशरनि ऐं सिंध जे घणनि घरनि खां इहो पुछण जो हक़ अदा करां थी त तव्हां सिंध जे मिडिल क्लास जे माण्हू खे कहिड़ो सियासी मुतबादल ॾिनो आहे। रोज़ वॾा कालम था लिखो था, गद्दार जो तहमत लॻायो था। हिकिड़े खे मां उमेद हुई उहो बि वञी पीरनि सां मिलिया। हाणे मिडिल क्लास जो माण्हू केॾांहुं वञे। जे हिकु गैरतमंद क़ौम आहियो त तव्हां सभु सिंध में सभिनी आज़ाद उमेदवारनि खे कामयाबु कयो त जीअं हिकु इतिहाद क़ाइमु करे वॾेरनि ऐं भूतारनि मां छुटकारो आणे सघिजे। घर घर वञी मुहिम हलायो, फोड़ी करे चंदो गॾु करियो ऐं सभिनी पंहिंजे आज़ाद उमेदवारनि खे क़ाइमु कयो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं